अस्सलाम वालेकुम संगत। असां हेॾे नेहर ते वियासीं जॾहिं गाॾी चाढ़ी पिया त मामू मोह ड्राइवर हुयो। हा गाॾी उटली थी पई, छोकिरनि खे बि धकु लॻो आहे। तोखे बि धकु लॻो आहे? अरे मामा तूं छो बाबा तोखे चओ त न चाढ़ हाणे गाॾी घणियूं कल्टियूं खाधियूं? 3 कल्टियूं खाधा। गाॾी सही वरी पई आहे, वॾो नुक़सानु थी वियो आहे। जेको बि दोस्त असांजो वीडियो ॾिसे थो महिरबानी करे असांजी मदद कयो। असां नादरा बाईपास ते बीठा आहियूं। गाॾी जो नुक़सानु थी वियो आहे बाबा। घर फोन कयो, घर फोन कर हवालो त भाई किरी पिया आहियूं। गाॾी उटली पई आहे बाबा। अचे को असांजे दोस्त मदद करे। दोस्तो असां धक लॻाइण मज़ाक न अथव बाबा, मदद कयो असांजी। असां हिते बीठा आहियूं, कलाकु थियो आहे, को अचे ई नथो हिते। को दूर दूर को मिस्त्री बि नज़र नथो अचे। हे तड़ू करण विया उन खां वधीक बोला थी अचूं था। मामा हा हा लॻो लॻो बस मां ख़बर आहे, मूंखे ई लॻो। तूं गलती खाधी? हलो कयो गाॾी सुधो। वॾा ई रहियो गाॾी सुधो गलती। दोस्तो अचो असांजी मदद कयो यार।